ही ॾींहुं असां सिंधियुनि जे लाइ ईद जो ॾींहुं आहे ऐं इहो किरदारु सॼो सिंधी मीडिया ॾे थो वञे त जिन कई सालनि खां हे ॾींहुं मल्हाइनि था ताकी असांजे नौजवाननि खे जेके अॼोके हिन दौर में पंहिंजे सिंधी सकाफ़त बेख़बर आहिनि उन्हनि खे ख़बर पए त असांजी हीअ तहज़ीब 5000 साल पुराणी आहे ऐं उनखे असां वरजाईंदा था अचूं ताकी सभिनी खे इहा ख़बर पवे त सिंधी हिकु आहिनि ऐं सिंधी हिकु थी रहंदा ऐं असां सिंधी कॾहिं बि हिन सिंध जो विरहाङो बर्दाश्त न कंदासीं। असांजो इहो अॼु सकाफ़ती ईद जो ॾींहुं आहे। आफ़रीन हुजे हिन सिंधी मीडिया खे जंहिं हिन ॾींहं खे उजागर कयो आहे। हीअ असां क़ौम तहज़ीबी क़ौम आहियूं जेका मुंहं जो दड़ो निशान आहे। असांजी हीअ शनाख़त आहे जो सिंधू दरियाउ आहे असांजो, असांजी सिंधी ॿोली आहे जेका क़ौमी ॿोली आहे ऐं हीअ अॼु क़ौमी ईद आहे असांजी। असां हर साल जीअं हिन साल बि गॾिजी हिन ॾींहं खे मल्हायो आहे। असां सदाईं मल्हाईंदा रहंदासीं। को हलो हलो कोरिए नाज़ुक जिनी नींहुं गंढियुनि सारो ॾींहुं छिनण मूर न सिखिया। असांजे ईद जो ॾींहुं आहे। जीअं असां हिते ईद मल्हाईंदा आहियूं, ईद उल अज़हा मल्हाईंदा आहियूं, रमज़ान शरीफ़ ईद मल्हाईंदा आहियूं, उन में हीअ असांजी सिंधियुनि माण्हुनि जी टीं ईद आहे। असांजी सकाफ़त क़दीम आहे, हज़ारों साल पुराणी आहे ऐं असां सिंधी पाण में गॾु आहियूं, गॾु रहंदासीं, गॾु जीअंदासीं, गॾु मरंदासीं। सकाफ़त 5000 साल पुराणा तहज़ीब रखे थी। अॼु सिंध जो क़ौमी ईद जो ॾींहुं आहे जेके सिंधी क़ौम बग़ैर पार्टी फ़र्क़नि जे बग़ैर मज़हबी बुनियादनि ते हिकु सिंधीअ जी हैसियत सां ही सिंध जो ॾींहुं हिकिड़ी जेको आहे प्लेटफॉर्म ते हर साल जीअं हिन साल बि मल्हाइजे पोइ। सिंध जी सकाफ़त 5000 साल पुराणी तहज़ीब रखंदड़ आहे। सभु गॾु आहियूं ऐं सिंधी मीडिया खे सलाम आहे जो ही ॾींहुं ते सभिनी खे उजागर थी करे असांजी पुराणी रिवायत आहे ऐं असां इहा पिया मल्हाईंदासीं। इन जे असांजे पार्टी अॻवान बिलाल भुट्टो बि इहो बयानु ॾिनो त मरसूं मरसूं सिंध न ॾिसूं। सिंध असांजी इहा सकाफ़त हलंदी रहंदी ऐं सभिनी खे सलाम आहे। वधीक वधीक मीडिया के सलाम आ सिंधी जन इन्हनि ॾींहंनि खे उजागर करे थी। महिरबानी। शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम मुंहिंजा प्यारा भाइरो दोस्तो ऐं भेनरो। ऐं मां अॼु मुंहिंजो उनवान आहे सिंध ऐं मां अॼु तव्हांखे ॿुधाइणु चाहींदुमि त हीअ सिंध उहा सिंध आहे, उहा धरती आहे जेका 5000 साल ज़िंदा रही आहे। ना के ॿ क़ौमियूं रहंदियूं हुयूं, हड़प्पा ऐं मोहन जो दड़ो। ऐं हिकु जेको साइंसदान हुयो उन चेक कयो त ॾिसूं केतिरी पर 5000 साल इहा ई खोज न मिली त हड़प्पा ऐं मोहन जो दड़ो ऐं एतिरी ॿोली मिली आहे जेका अॼु ताईं केर बि नथो पढ़ी सघे ऐं उनखे केरु सम्झी बि नथो सघे। ऐं तव्हां कॉमेंट में ॿुधाईंदा मुंहिंजी तकरीर तव्हांखे कीअं वणी ऐं न वणी तव्हां कॉमेंट में ॿुधाईंदा ऐं शेयर लाइक कंदा। सिंधी क़ौम जो ईद जो ॾींहुं आहे ऐं असां अॼोके ॾींहं खे हिकिड़ो सकाफ़ती ॾींहुं करे मल्हायूं था। असां सिंधी चैनलनि जा निहायत शुक्रगुज़ार आहियूं जिन ही अजरक टोपीअ जो ॾींहुं ॾेई असांखे हिकिड़ी माना उजागर कयो आहे। असां सिंधी चैनलनि जा निहायत शुक्रगुज़ार आहियूं ऐं सिंधी चैनलनि खे सिंधी क़ौम खे अॼोके ईद जे ॾिहाड़े ते लख लख वाधायूं ॾियूं था। अॼोको ॾींहुं सिंध जे सकाफ़त जो ॾींहुं, सिंध जी सकाफ़त खे उजागर करण जो ॾींहुं। सिंध सदियुनि खां अमुन ऐं भाईचारीअ जो जेको पैगाम ॾींदी रही आहे। अॼु दुनिया इन ॻाल्हि खे मञे थी त जिते मज़हबी इंतिहा पसंदी आहे, जिते दुनिया मज़हबनि ऐं ॿियनि मामलनि जे वर चढ़ियल आहे, उते सिंध जो जेको सूफ़ीइज़म या सिंध जो जेको भाईचारो आहे उहो दुनिया में उन ते ई हाणे पैटर्न ते अचणु थी चाहे दुनिया। त सिंध खां ई सिखो त जेको आहे सो हिते मज़हबी जेकी टकराव ऐं जुनूनत आहे उन खां पासो करे सिंध पीरनि फ़क़ीरनि जी सिंध जेकी 5000 साल पुराणी सिंध, हिते जेकी शाहूकार सिंध रही आहे उन में जेको अॼोको ॾींहुं आहे सकाफ़ती ॾींहुं यकीनन असांखे ख़ुशी आहे। इन करे त सिंध दुनिया में उजागर पई थिए। साईं सदाईं करे मथे सिंध सुकार, साईं सदाईं मथे करे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार आलम सभु आबाद करी। जीअं त मां सभ खां पहिरियों सिंधी चैनलनि खे मुबारकबाद कयां थो जिन असांजा साथ ॾिनो आहे। जीअं त हे असांजो अॼु सकाफ़ती ॾिहाड़ो आहे, असांजो ईद ते ॾिहाड़ो आहे। असांजूं 2 मज़हबी ईदूं हूंदियूं आहिनि, हीअ 3 ईद असांजी सकाफ़ती ईद आई आहे। असां हीअ ईद ॿियो उन्हनि ईदनि वांगुरु मल्हाईंदा आहियूं। गले मिलणो, पाण में भाकुर पाए मिलणो,
वॾी ख़ुशी कंदा आहियूं ऐं असांखे पंहिंजो हक़ु आहे पंहिंजे सकाफ़त ते नाज़ करणु। जीअं त मूंखे वॾी ख़ुशी इहा थी थिए त असांजी जेका अहिड़ी त सुहिणी ऐं बहितरीनु सकाफ़त आहे, टोपी हुजे, अजरक हुजे या पटको हुजे, वॾे शान सां ऐं शौक़त सां माण्हू पाईंदा आहिनि। पर वॾी ख़ुशी आहे ऐं उन में बाक़ाइदे पाण खे माना ठहंदड़ हिकिड़ी सकाफ़त आहे जिते असांजो नाज़ आहे। जीअं त असां सॼी सिंध वासियुनि खे, सिंधी भाउरनि खे ईद मुबारक ॾियूं था। महिरबानी। तहज़ीबा हज़ारा साल खां वठी पुराणी तहज़ीबा, हर साल असां सिंधी सकाफ़त मल्हाईंदा आहियूं। ऐं असां सिंधी जेको आहे अजरक टोपी पाराए ख़ुशी जो इज़हार करे रहिया आहियूं ऐं पंहिंजी सिंधी जेका सकाफ़त जो तहफ़ुज़ करे रहिया आहियूं। हुकुमरान खे ॿुधाइणु चाहियूं था त सिंध सां जेके बि साज़िशूं आहिनि, माठरी मार्ग वारियूं सुलूकियूं या कराची खे धार करण जो मनसूबो आहे, इहो फ़ौरन बंदि कई वञे। ऐं असांजो हिकु ई आवाज़ु आहे, हिकु ई सिंध, हिकु सिंध रहंदी, ॿियो को बि कोन्हे। सिंध जी सकाफ़त जी वज़ीर आला सिंध साईं अब्दुल्ला शाह खे ऐं प्लस में सॼी सिंधियुनि वासियुनि खे दिलि जे गहराइयुनि सां मुबारकबाद पेश कयूं था ऐं इहो वचन कयूं था हीउ ॾियारो असां पंहिंजे ज़िंदगीअ में मल्हाईंदा रहंदासीं ऐं ॿी सूरत में जेके बि सिंध जा वसीला आहिनि असां उन्हनि वसीलनि ते हिकु ॾींहुं पाण पंहिंजो क़ाबिज़ थींदासीं ऐं हर सिंधीअ खे पूरो आज़ादीअ सां जीअण जो हक़ु हूंदो। जीए सिंध।